नाज़रीन, इस्लाम कोर्ट वासी आकाश वल्द महेश महराज जो मिल्कियत मुआवज़ो न मिलण खिलाफ़ एहतजाज कंदे इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था रज़ाक बजीर जी ही रिपोर्ट। जी बिल्कुल, इस्लाम कोर्ट मीडिया सेंटर से इस्लाम कोर्ट शहर वासी एक मिल्कियती हवाले से विरासत में इन दुकान जी जायदाद ॾाढाणी है पर बासर धुरन तरफा ज़ोरी कब्जो जमायो वियो है। केस इन कोर्ट में केस इल्तवा जो शिकार है। हितां चङनि मुड़सनि इन को इंसाफ़ न किया अथो तो वधीक पाण इन मालूमात वठूं इन छा चवण आहे। पाण इन ॻाल्हियूं ॿुधियूंसीं इन चवण है तो केतरनि सालन खां मुंहिंजो केस इल्तवा जो शिकार है। मूंसां अॼु ॾींहुं ताईं कंहिं भी इंसाफ़ ना कयो। हिन आला हुकाम खां पुरज़ोर मुतालबो किया है तो मुझे विरासत में ॾिनल प्लाट है उन जायज़ मुझे हक़ ॾिनो वञे। कैमरा टीम से गॾु रज़ाक बजीर, बहरान टीवी, इस्लाम कोर्ट। मुझो केस हलंदड़ है सीनियर सिविल जज मिठी। तकरीबन 7 साल गुजरिया आहिनि त अञा को इंसाफ़ नज़र न पियो अचे। साम्हूं चाचा ऐं कैलाश पुट विशनदास लोहाणा जेको बाअसर शख्सियत है वो उन्हनि जी सपोर्ट में है। तकरीबन 7 साल गुजरण बावजूद को इंसाफ़ नज़र कोन पियो अचे। 7 सालन में मूं घर जा ज़ेवर भी विकिणी छॾिया आहिनि त आला इख्तियारनि ऐं चीफ जस्टिस के अपील तो कयां तो मेहरबानी करे असांखे हक़ ॾिनो वञे।